अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त हलंदा पंहिंजे अपडेट जे तरफ़। त शमीर ख़ान जेको आहे शमशद खे पाण वटि घुराईंदो ऐं उनखे पाण वटि क़ैद में रखंदो। जंहिं क़ैद में उनखे ख़ान बहादुर रखियो हुयो, उन ई क़ैद में शमीर ख़ान उनखे विझंदो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे त शमीर ख़ान ते हमले करण वारा माण्हू शमशद जा ई हुया दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त बानो जेका आहे त पंहिंजे पीउ जे रवैये खां तंग थी घर खां निकिरंदी। तंहिं ते ग़ुलाम रसूल हुन खां पुछंदो तूं काॾे थी वञी। तंहिं ते चवंदी हुअ त मां पंहिंजे पीउ सां गॾु नथी रही सघां। हू मुंहिंजे एहसासनि जज़्बातुनि ऐं हिननि जो ख़्यालु नथो करे। रहंदो खंदो मूंखे तंज़ जी नज़र सां ॾिसी रहियो आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको आहे त रुख़सार बेगम खे शमीर ख़ान चवंदो त तुंहिंजो जेको आहे राब्तो त शमशद सां हली रहियो आहे या बंदि थी वियो आहे। तंहिं ते हू चवंदी त राब्तो बंदि आहे। तंहिं ते चवंदो त हू मुंहिंजे क़ैद में आहे त हू तोसां राब्तो कीअं कंदो। रुख़सार बेगम जा ॿई तबिका रोशन थी वेंदा त हीउ छा थो चए शमीर ख़ान जी दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं नई अपडेट सां गॾु।